शाहबंदर तालकेरी यूनियन काउंसिल छछ जहान खान सलामगढ़ के मुख्तलिफ़ गोठन जा 80 खां वधीक मर्द औरतूं ऐं नंढड़ा ॿार गैस्ट्रो में मुब्तला थी विया। गैस्ट्रो में वरतल मरीज़न जो तालुक जत मल्ला समेजा समा ऐं चांडिया बिरादरी सां आहे, जिन खे इलाज लाइ मक़ामी सिहत मर्कज़ छछ जहान खान आंदो वियो। इतलाउ ते सूबाई वज़ीर रईस मोहम्मद अली मलकानी जो भाउ पीपी अगवान रईस हाजी शौकत अली खान मलकानी अस्पताल पहुची मरीज़न के इलाज लाइ मेडिसिन ऐं अस्पताल में तमाम सहूलतूं फ़राहम करायूं। सेहत खाते सिजावल जे ADH डॉक्टर जाफर आलमानी की निगरानी में अस्पताल के अमले अली नवाज शेख खालिद हुसैन आलमानी साबिर समेजो लियाकत मंबरानी आसिफ जत मरीजन जो इलाज करे गैस्ट्रो ते ज़ाब्तो आंदो। डॉक्टरन मूजिब गोठाणन पारां ख़राब पानी वापराइण ऐं गरम मौसम में मच्छी साना खाइण सबब गोठाणन जो वॾो अंग गैस्ट्रो में मुब्तला थी वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।